الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدًا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا وحبيبنا وشفيعنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين درود شريف اللهم صل على سيدنا ومولانا وحبيبنا وشفيعنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين मुअज़्ज़िज़ उलमाए किराम ए मोहतरम मुसलमान भावो दीनदारो दीन जो दर्द ऐं एहसास रखंदड़ मुसलमान फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खुदरुन व हुर्बुन फरमाई दुनिया ॾाढी सरसब्ज़ शादाब ऐं मिठी आहे वणंदड़ प्यारी हेतियूं नेमतूं अल्लाह जूं असांखे पैदा फरमाई
अहल अयाल नहीं, माल मिल्कियत नहीं, जमीन जायदाद नहीं, दुकान कारखाना नहीं, सिजो भारी चंडू नहीं, माल मिल्कियत नहीं, जानो नहीं, औलाद नहीं, पुट नहीं, पोटरा नहीं, ये सब प्यारी शयूं आहिनि करे को ॾाढी दुनिया मिठी है वणंदड़ इन दुनिया के हुसूल जे लाइ असां ॾींहुं राति मथो ऐं महिनत था कयूं 24 कलाक इन फिक्र में इन महिनत में गुज़रे थी मुझो घर सुठो हुजे मुझा कपड़ा सुठा हुजनि मुझी सवारी सुठी हुजे मुझी ज़मीन भली हुजे 24 कलाक इन महिनत को मुलाज़मत तो घुरे को कारखानो तो घुरे को जागीरदारी तो घुरे को सदारत तो घुरे को वजारत उस्मा तो घुरे सब कुछ इन दुनिया के अंदर आहे पर फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते में ॿ ख़राबी है वणंदड़ ॾाढी आहे मिठी भी ॾाढी आहे पर इन में ॿ ख़राबी ॿ नुक्स हिकु त हमेशह लाइ चंद ॾींहंनि जी हयाती आहे थोड़ा ॾींहं इंसान जी उमिरि ॾिस त पहिरियां 20 साल त ॿार पढ़े थो महिनत थो करे इम्तिहान थो पास करे रांदि रूम थो खेॾे तमाशो थो करे 20 साल इन में गुज़री विया 20 साल जवानी वरी 40 खां मथे चढ़ियो त पोड़ो ज़ुल्फ़े ख़ुवा ने आमद पीरी की थी नबी वो दिल नहीं रहा वो तबीयत नहीं रही हाणे पोइ थिया चंद जेकॾहिं 60 साल उमिरि आहे 20 साल पोड़ो आहे 20 साल ॿार आहे 20 साल जवानी आहे बस 60 साल केतिरा त वीचारा अॼु वफ़ात कयो हुया वो दुनिया में केतिरो बि हासिल कर ज़मीनूं कारखाना जागीरूं वॾा सेठियूं हुकूमत बादशाही सदर वज़ारत उज़्मा पर जॾहिं मौत ईंदो त सभु ईअं 6 फुट ज़मीन जे अंदरि मिटी में सुम्हंदा वज़ीर हूंदो तॾहिं बि इन मिटीअ में बादशाह हूंदो तॾहिं बि इन मिटीअ में हाकिम हूंदो तॾहिं बि इन मिटीअ में गॾु गाॾो हलाईंदड़ हूंदो त उहो बि इन मिटीअ में मरण खां पोइ सदर हूंदो वज़ीर हूंदो हिकिड़ी ख़राबी इहा आहे त हिन में जटवा कोन्हे ऐं ॿियो नुक्स हिन में हीअ आहे त हिन जे हिकु साथ हिकु लम्हे हिकु अमल जो हिसाब किताब ॾियणो मिन ऐन इक्तसब किथों कमायो काथे ख़र्च कई पंहिंजी सिहत कीअं इस्तेमाल कई पंहिंजी जवानी कीअं इस्तेमाल कई पंहिंजो माल मिल्कियत कीअं कमाई कीअं खाधी हिकु शइ जी पुछा थींदी अल्लाह जा फ़रिश्ता असांजे कुलनि ते वेठा आहिनि सॼो रिकॉर्ड तयारु थी रहियो आहे हत्ता इदा मा जाऊआ शहीद अलैहिम सबहुम व अबसारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यअमलून अल्लाह जो फरमाए जॾहिं असां वटि ईंदा त इन्हनि जो कनूं बि शाहिदी ॾींदियूं इन्हनि जूं ज़ुबानूं बि शाहिदी ॾींदियूं इन्हनि जा हथ बि शाहिदी ॾींदा इन्हनि जा पेर बि शाहिदी ॾींदा अखियूं बि शाहिदी ॾींदा पंहिंजा शाहिद पाण सां गॾु खणी थो वञे हिकु त जटराव कोन्हे बका कान्हे
बियो तो हिसाब किताब दे उन्हें के फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। ए ईमान वारो अल्लाह गणियो ऐं इहो गौर ऐं फिक्र कयो त सुभाणे जे लाइ तो छा कयो। सुभाणे जे लाइ महशर जे मैदान जे लाइ उन जे लाइ तयारी करी आहे। उन जो सामान असबाब जो महशर में कामयाबी हासिल थे ये अल्लाह जो कुरान मोहम्मद रसूलुल्लाह जो फरमान ये बशयु हादी कुरान तो सागतो मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत तो सागतो जिंदगी जे करे इन्हीं जे मुताबिक गुजारी थई तो पो ये दुनिया बरज़ख ऐं महशर जे मैदान में तो जड़ो इंसान भी को आही कोन जन्नत जा 8 ही दरवाजा तो के सद करे चौदा है जो असा जी दरवाजे बता गाल समझ में अचे थी। सदर मरदो सदर न हुंदो वजीर मरदो वजीर न हुंदो पर जे करे कुरान जो हाफिज मरदो तो दुनिया में भी कुरान जो हाफिज कब्र में भी कुरान जो हाफिज महशर जे मैदान में अल्लाह जो इस कुरान पढ़दो वन जन्नत चढ़दो। टिनी जहान में हाफिज छो तो ही जो को अल्लाह असा से हुआ ये टिनी जहान जे कामयाबी जो है कामयाबी दुनिया के माल मिलकत में ना है हिन के चंडी पे अल्लाह के रसूल के इताअत के चंडी पे अल्लाह जो थी पे तो ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हजरत सफी ने जो बात याद हो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दहन सहाबा जी हिकड़ी जमात एकड़े काफर कबीले ने मोकली दीन जी तबलीग के दीन सिखाए काफर है दह सहाबी वजन था बंद परे आज जी उदाई थी बारिश बसी एक उंदाही मथो मींह रस्ते की खबर न पई ॾही छिड़ छिड़ थी जेके जाने पनाह मिली ओले हुयो हजरत सफीना रज़ियल्लाहु ताला अन्हु जो फरमाया जे सुबह जो भिंभरा के जो वक्त थियो त ॾिठुम त मुंहिंजा साथी मोट कोन अकेलो बचो चौधारी दुश्मन कबीलो मुखे शहीद करे छॾींदा ॿिया साथी राय करे विया मुखे रस्तो नथो मिले जे इन्हीअ ख़ौफ़ में हुस्न शींहं जी गजगोड़ ॿुधो हिकु अॻे ई ख़ौफ़ वरी शींहं जी गज थी सफ़ीन जो फरमाए तो शींहं जी जॾहिं गजगोड़ थी तो बजाय ख़ौफ़ जे मुखे सहारो उन्हीअ शींहं जे गजगोड़ ॾे रुख़ रखियो शींहं जॾहिं अॻिते वधियुसि ॾिठुमि त साम्हूं शींहं अचे मुखे ॾिसी हुन पंहिंजो पाण कोयो टपे ॾियण लाइ हमले करण लाइ हज़रत सफ़ी जो फरमाए मां हिकदम चयोमांसि तू अल्लाह जो ख़ल्क़ लाइ मां मोहम्मद मुस्तफा जो गुलाम आहियां रस्तो भुलिजी वियो आहे साथी जुदा थी विया अल्लाह तोखे पैदा कयो मुखे भी अल्लाह पैदा कयो तू अल्लाह जी मखलूक आहे मां मोहम्मद मुस्तफा जो गुलाम आहियां रस्तो भुलिजी वियो आहे हज़रत सफ़ी जो फरमाए त शींहं ज़मीन ते 3 दफ़ा ज़ोर सां पुछ हणी हिकिड़े पासे ॾांहुं हलियो ॼण मूंखे इशारो कई त मुंहिंजे पोयां अचो जे मां हिन जे पोयां वियुसि झंग टपियुमि त मूंखे 9 ई साथी ॾिसण में आया रस्तो भर्थ अची वियो शींहं सलामती सां मूंखे पंहिंजे साथी ॾे इहो छा आहे जंहिंजो रब तंहिंजो सभु दुनिया में तुंहिंजी क़ब्र भी तुंहिंजी आख़िरत में तुंहिंजी
24 कलाक सब दुनिया जे लाइ महिनत कयूं था उन्हीं जे लाइ भॼियूं डुकूं डोड़ूं था जेका शइ असांजा टई जहान ठाहे उन्हीं पासे फिक्र कोन्हे। बीबी आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा की हदीस आहे। बीबी आयशा थी फरमाए तो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में आया मां तय ते मानी पे पचाई अल्लाह जो रसूल आयो जी मुझे बरसा बैठो मामानी वेली पे गोल पे के उनके खफे पे तरे ते रखे पे अल्लाह जो रसूल बरसा बैठो अटे जा चाणा ठहला हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन में को चाणो पे पर मैं आशा अज मां भी मानी पचाए थी पाण सो नथ में चाणो के मानी के वेलियो गोल के नहीं के तय ते वक्त गुजरी वियो बाह भरे पई थी पर अटो कच्चो जो कच्चो। बीबी आयशा ये फरमाए तो हुजूर हेठा बाह थी तो बाह ते काजा वरी काठी चोरे बाह के तिखो कयो पर अटो कच्चो जो कच्चो पाण सगुरा हैरान था। बीबी आयशा फरमाए तो मुखे भी हैरत थी पर पोइ मुखे गाल समझ में थी मां रस को या रसूल अल्लाह ये अटो कोन बचंदो क़यामत ताईं कोन बचंदो। फरमाई छो कि जे अटे के मोहम्मद मुस्तफा जा हथ लगा है उन के बाह छा करनी सुभान अल्लाह बाह पचाए न सके ये कोन बचंदो जेके अल्लाह जे रसूल जा हथ अटे के लगन उन के बाह नथी पचाए सके जेके मोहम्मद मुस्तफा की सुन्नत ए ताबेदारी की सुनो होगी उनके जन्म की बात जानी थी अल्लाह असांखे इहो सामान ॾिनो दुनिया जो कब्र जो ऐं क़यामत पर असां इनखे पुठी ॾिनी असां पंहिंजे बचत खे स्कूलनि में छॾियो कॉलेजनि में छॾियो जिथे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम भी नथी पढ़ाई अल्लाह जो नालो ही कोन्हे। रब तो फरमाए त मां पंहिंजे रसूल खे हिन करे मोकिलियो वल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ मां उनखे हक़ ऐं सच जो दीन ॾेई हिदायत ॾेई दुनिया में मोकिलियो छाजे लाइ त लियुज़हिरहु अला दीन कुल्ली बिन समूरन मज़हबन ते अल्लाह जो दीन गालिब थी ॿिया सब कुफ्र ऐं शिरक मिटजी वञनि अल्लाह जो दीन गालिब थी वो अल्लाह जो दीन गालिब अल्लाह जे रसूल कयो कि न कोन कयो उहे सहाबा किराम जेके उठ चालींदा जिन जो इलाइक़ो वो जबल ही जबल हा जिथे को सलो नथो उभरे लाचिन जो खीर पी जिंदगी था गुजार पर जने अल्लाह जे कुरान के चमड़िया मोहम्मद मुस्तफा जे इताअत ए फरमान बरदारी के इख्तियार कयो पंजा सिर कुर्बान कयो बच्चा कुर्बान कयो अल्लाह तबारक व तआला जे हुक्म ते पंजो वतन छडियो पंजा माल मिल्कियतूं छडियो अल्लाह जे रसूल के पोया लगा अल्लाह सजी दुनिया की बादशाह था कोई मजहब आब हुकूमत एडी पार्टी न रही जेका मुसलमान के मुकाबले में थी रोम भी शिकस्त खादी ईरान भी शिकस्त खादी पूरी दुनिया ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कलमो यो थियो कि कोन इस्लाम गालिब थियो असा घर केतरो परे अमर शरीफ हिते बस ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ूंगा या के जीवे न था या इन मोहम्मद मुस्तफा के सच्चे गुलाम रफमानी युज़हिरहु अला दीन कुल्ली असा पंहिंजे रसूल के इन करे मोकिलियो कि इस्लाम गालिब थे ऐं असा इस्लाम के गालिब न कयो दुकान के गालिब कयो जमीन के पोख के गालिब कयो बागन जा ठेका कया इस्लाम की परवाह न कई दुकान के गालिब कयो मुलाजिमत के गालिब कयो
इन जमीन जे करे, पोख जे करे, बारन जे करे, दुकानन जे करे, कारखानन जे करे, मुलाज़मत जे करे अल्लाह है अल्लाह जे रसूल जा हुकुम पुठी जे पयो चढ़ाया। अज दीन गालिब आ कि न दुनिया गालिब आ? अज दुनिया गालिब आ। असां जा बच्चा यहूद और नसारा जी तालीम दा पढ़न, इंग्लिश मीडियम स्कूल में पढ़ाए आए ने को बड़ी नौकरी मिले। दीन गालिब को ऐ अल्लाह असां के सब नेमत मिली। साहबा इकराम बर्फ ॾिठी कान्हे, वो बर्फ जा कारखाना आया गरम पानी एसी कारण ॾिठो एक कीमती 5,000 जा फुट फुट का कपड़ा फाटल है, खथो कूड़ जा कपड़ा है। हजरत मुसअब बिन उमैर सामू थो अचे, अल्लाह जो रसूल ने सहाबी के ॾिसी रोई थो। जॾहिं मके में हुयो मां पीउ जो प्यारो पुटु, सुबह जो हिकिड़ो वॻो, शाम जो ॿियो वॻो थो पाए। एतिरी ख़ुशबू थो इस्तेमाल करे जो जंहिं घिटी मां लंघे हलियो थो वञे, पोयां माण्हू था अचनि त उनखे ख़बर पवंदी त मुसअब बि थो लंघे। पर जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कलमो पढ़ी, मां पीउ कढी छॾी। सब नेमतूं खस्तियूं। मदीने शरीफ में हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं थो अचे, कूण जिस्म ते पई आहे, जेके बाहूं कोन आहिनि, सोराख़ करे अंदरि बाहूं विझी अचे, गिरेबान खुलियल आहे, उन में कंडा आहिनि। हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु तआला उहद में शहीद थे। सब अय्याश सब नेमतूं कुर्बान की इन दीन जे करे, इस्लाम जे करे, ईमान जे करे, तॾहिं इस्लाम ऐं ईमान गालिब थियो। दुनिया जे कुदर पुछ ते इस्लाम गालिब थियो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह मोकिलियो त दीन समूरन मज़हबन ते गालिब थियो। हुजूर जे ज़माने में घणा मज़हब आ? हुजूर जे ज़माने में 4 मज़हब। वो मज़हब कमजोर, वो मज़हब जबरदस्त कुव्वत ऐं ताकत वारा। हिकिड़ो शिरक हो, हुजूर जी क़ौम मुशरिक हुई, पर का कुव्वत ताकत का नहीं, लश्कर कोन हो, बादशाह का नहीं, खजानो कोन हो, प्रोफेशनल सिपाही कोन हा, रुगो कबीला। ॿियो मज़हब यहूदियुनि जो, जेके मदीने जे आसपास 3 कबीला, उन्हनि वटि हुकूमत कान्हे, ही बादशाही कान्हे, सिर्फ 3 कबीला है। ये 2 मज़हब कमजोर आहे, 2 मज़हब जबरदस्त कुव्वत ताकत वारा। एक ईरान जी हुकूमत जेको मजूसी मज़हब, बाजा पुजारी, सुपर पावर आहे। ॿियो ईसाई जी हुकूमत रूम जे अंदरि, इहा सुपर पावर आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुशरिकन खे शिकस्त ॾिनी, फतह मको थियो, बुत भजी पुरदा थी विया। जाल हक वज़हत बातिल इन्नल बातिल कान ज़हूका, इस्लाम शिरक ते गालिब। यहूदिन खे शिकस्त आई, खैबर फतह थियो, जलावतन कयो यहूदिन खे। फरमायो अखरिजुल यहूद अन जज़ीरतिल अरब, अरब जे पूरे खिते मां यहूदिन खे तड़े कढियो। उन्होंने शिकस्त काटी। अल्लाह जो रसूल ही जहान छड़े, ब कमजोर मज़हबन जे मथा इस्लाम गालिब थियो, पर रूम ऐं ईरान फतह कोन थियो। रब छा फरमायो कुरान में, तो हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अला दीन कुल्ली। मां रसूल ये करे मोकिलियो आहे
दीन हक़ ऐं सच सां रही त जीअं समूरनि दीननि जे मथां ग़ालिब थिए। रसूल ग़ालिब कयो ॿिनि मज़हबनि ते ग़ालिब बाक़ी क़ुवतूं ताक़तूं जेके उहे रहिजी आहे त सची आहे कि न कूड़ी आहे? हाँ आयत सच्ची आहे। छो सच्ची आहे? छो त जेकॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा ॿियो हलियो त मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजा नाइब जेके ख़लीफ़ा छॾिया रूम खे ईरान खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ उमर फारूक फतह कया। सच्चा ख़लीफ़ा आहिनि कि न कोन्हनि? जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त सच्ची आहे त आयत बि सच्ची आहे। जेकॾहिं उन जी ख़िलाफ़त सच्ची न आहे त आयत अॼु जी हिते सच्ची न आहे। ॻाल्हि सम्झ में आई? मञिणो पवंदो अबू बकर बि सचो हो, उमर जी ख़िलाफ़त बि सच्ची हुई। अल्लाह पंहिंजे रसूल सां वादो पूरो कयो। अबू बकर जी ख़िलाफ़त में मोहम्मद मुस्तफ़ा जी हुकूमत हुई, उमर जी ख़िलाफ़त में मोहम्मद मुस्तफ़ा जी हुकूमत हुई, उस्मान जी ख़िलाफ़त में मोहम्मद मुस्तफ़ा जी हुकूमत हुई, त अली जी ख़िलाफ़त में मोहम्मद मुस्तफ़ा जी हुकूमत। ॻाल्हि सम्झ में आई? दीन ग़ालिब थी वियो। छो? जी असांजे दोस्त मौलूद पढ़े अबू बकर उमर फारूक काथे हुजूर जे रोज़े में हाँ ऐं हुजूर छा फरमायो त मां बैन मिंबरी मां बैन बैती व मिंबरी फवरोदत मिन रियादिल जन्नत। फरमायो मुंहिंजे घर खां वठी मुंहिंजे मिंबर ताईं जेका जाइ आहे सा जन्नत जे बाग़नि में जा बाग़ आहे। हुजूर जो रोज़ो जन्नत जे बाग़ में जा बाग़ आहे कि कोन्हे? जन्नत जो हिस्सो आहे कि कोन्हे? अबू बकर ऐं उमर जन्नत में पहुची चुका आहिनि। भली तूं मथो फिटे पंहिंजो पाण खे सीनो कुटे थकिजी पए पर हू जन्नत में पहुची विया। तुंहिंजो रोण पिटण सभु हू पहुची विया कि न पहुची? रोज़ तो याद रखे अबू बकर जी ख़िलाफ़त भी सच्ची, उमर जी ख़िलाफ़त भी सच्ची। छो तो हुननि अल्लाह जी दीन खे पूरी दुनिया जे मथां ग़ालिब कयो। आयत क़ुरान जी सच्ची थी हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथां, हुजूर जे ख़लीफ़े अबू बकर जे हथां, हुजूर जे ख़लीफ़े उमर फारूक जे हथां, हुजूर जे ख़लीफ़े उस्मान ऐं अली जे हथां आयत सच्ची थी वई। अल्लाह सच्चो, क़ुरान सच्चो, मोहम्मद मुस्तफ़ा सच्चो। ॻाल्हि सम्झ में आई? हाणे असांजे मथां यहूद नसारा ग़ालिब आहे कि न मौजूद आहे? ओ अमेरिका धड़का ॾिए थो कोन थो ड्रोन असांजे मथां हाणे दुनिया कोन थो वञे। छो? हाणे असां मग़लूब छो आहियूं? असांजो उहो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कलमो पढ़ियो आहे। असांजो उहो साॻो क़ुरान आहे। कहिड़ो क़ुरान तब्दील थी वियो आहे? कुरान सागो, मोहम्मद मुस्तफ़ा की सुन्नत ऐं अहादीस सागी, इस्लाम सागो, दीन सागो, शरीयत सागी, कुरान सागो, असांजो कलमो सागो। पर फ़र्क़ु सिर्फ़ एतिरो आहे त हू मोमिन अल्लाह जे रसूल कुरान दीन इस्लाम सां सच्चा हुननि हर शइ क़ुर्बान कई ऐं असां दुनिया खे इख्तियार कयो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तज़ाल ताइफ़तुन अलल हक़ इला यौमिल क़ियामह। हुजूर फरमायो त दुनिया में हिकड़ी जमात क़यामत ताईं हक़ ते क़ाइम रहंदी। दीन में बिगाड़ ईंदो, फिरका थींदा, टोला टोला थी वेंदा, पर हिकड़ी जमात हमेशा हक़ ते रहंदी। ला यख़ाफ़ून लौमत लाइम, मलामत कंदड़ उन्हनि खे मलामत कंदा। बदकिया ॾुसी 1400 साल पुराणो इस्लाम था घुरनि, अञा तॾहिं ते वेठा आहिनि। मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी ज़िंदगी तॾहिं ते गुज़ारी न। हुजूर जे कुर्सी ते तॾहिं जा निशान ठहियल हुया कि न कोन हुया? अॼु असांखे असांजे मदारस खे असांजे क़ुरान जे तालीम खे धकिया ॾुसी कोठो थो वञे। हिक वजह न आहे, पर हाणे त दहशतगर्द कोठे थो वञे। हाणे कंहिं वजह न आहे।
जेके अल्लाह जी दीन से उहा जमात मां वहां पूछा थो पूरन फिरकन में समूरन फिरकन में सब खां वधीक कुरान जी खिदमत करण वाला मदरसा केड़ी जमात है पूरे पाकिस्तान पूरी दुनिया की सर्वे कई सब खां वधीक दीनी मदरसा उलमा देवबंद है सभी फिरकन पर हुकूमत जी सर्वे रिपोर्ट आ हां तो मदरसन जी सर्वे थी थे सभी फिरकन जा मदरसा अहले हदीस हुजन अहले तशय्युअ हुजन अहले बिदअत हुजन सभी टिनी जेडी फिरकन समूरन के कर गए देवबंद जे मदरसे के मुकाबले में आनो टिनी फिरकन जा मदरसा घटे देवबंद जे मदरसा उन का पीना है अल्लाह ने जमात की चुनियो आगे कोन चुनी हां तदरीस में अचो तो सभी का वधीक कुरान जो दर्स ॾींदड़ देवबंदी ऐं वरी जे करे तबलीग में अचो तो असां जी तबलीग जमात जेडी का जमात के फिरके में आए बैनुल अक़वामी जमात दुनिया जे कुंड कुर्छ में अल्लाह जे कलमे के पहुंचाएंगे को फिरको हिकड़ी जमात एडी पेश करे ॾेखारे कुरान इस्लाम वठंदो तदरीस सां तबलीग सां तकरीर सां तहरीर सां चार जिसका इस्लाम की खिदमत थी दिया इस्लाम पढ़ो पढ़ाए कुरान की तालीम दे अल्लाह जो दीन पढ़ाए जेकर तदरीस में जो देवबंदी सब खान में तबलीग में जो तो देवबंदी सब खान में तकरीर में जो तो सब का वधीक मुकर्रर देवबंदी जेकर तहरीर में जो सब का वड़ा मुफ्ती सब का वड़ी फतवाओं सब का वड़ा किताब हदीस या शरह देवबंदी मालूम थियो तो हुजूर जेका फरमाई ला तवाल ताइफतुन अल हक वा जे हक जी जमात आहे जो उलमा देवबंदी जमात जेकर इस्लाम जे गलबे जे मैदान में जो अफजल जिहाद कलमत हक इंद सुल्तान जाहिर जे मुकाबले में जो तो अज सब का वधीक सियासी मजहबी जमात सब का वधी जमीयत उलमा इस्लाम आए दिल काने या जमात देवबंद जेके अल्लाह मुतखिब के इंशाअल्लाह ताला इस्लाम जे गलबे जे ला मेहनत कंदा आइन थोड़ा असेंबली में मेंबर सजा थोड़ा है हां पर जिन शरीर शराब कई खत्म को वजला ये जायद आम निकलो तो ते वजीर होगा जे थोड़ी शराब के हुकूमत पशमान थी सागो कानून कायदे के खिलाफ सागो पास के जे या शरारत के ही वो वजीर उनके भेजो आई थोड़ा पर ताईद नुसरत अल्लाह दिया इंशाअल्लाह इन समूरन के मता गालिब उलमा देवबंदी जमात जमात जिला चुंडियो जेके अल्लाह हिदायत दे यहदी भी मयशा व युदिल्लु भी मयशा अल्लाह जेके हिदायत करे रब जेके गुमराह मां अर्ज करूं तो जलसा सब का वधी कर सके जलसा सब का वधी कर सके है के वही जागीरदार की पार्टी हुई पर जने हजरत मौलाना फजल रहमान जो जलसो थे पर फजल रहमान जलसो पढ़ते रहे पिशावर में जो जलसो हो पूरी पाकिस्तान के तारीख में भुट्टे साहब ने इतना मानू कर न गया कहीं भी सियासी जमात में इतनी कोई ताकत न रही जितना पिशावर में मौलाना फजल रहमान के जलसे में सिर्फ इतनो ही तो असां पंहिंजो पाण खे अल्लाह जे दीन खे ग़ालिब बनाइण जे लाइ महिनत जी कोशिश कयूं
असा जो जीण ऐं मरण अल्लाह जे दीन ते आहे टई जहान असा जा बेहतरीन थी अज भी अल्लाह जो इहो पैगाम आहे जेको अल्लाह जे रसूल जो आहे उहो दीन खे ग़ालिब कंदो जेको अल्लाह जे क़ुरान जो आहे उहो इस्लाम खे ग़ालिब कंदो इस्लाम जे ग़लबे जे लाइ पंहिंजी जान पंहिंजो माल पंहिंजो औलाद पंहिंजे हर दुनियावी मफ़ाद खे क़ुर्बान करे अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम क़ाइम कंदा जेसि ताईं असांजे रगुनि में साह आहे जेसि ताईं असांजे जिस्म में रत जोड़े थो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि कंदा रहंदा आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وصحبه برحمتك يا رب العالمين